अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पर एक नज़र हेडलाइंस ते। 27वीं आईनी तरमीम जो नओं मतन मंजूरी लाइ अॼु सेनेट में पेश कयो वेंदो। सेनेट जो इजलास कुछ देर में शुरू थींदो। तरमीम में शामिल नयूं तजवीज़ूं पास करायूं वेंदियूं। कौमी असेंबली मां 27वीं आईनी तरमीम 8 इज़ाफ़ी शिकन समेत मंजूर। चीफ जस्टिस मुद्दो पूरो थियण ताईं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रहंदो। चक वेझो शर बढाणी खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। घर मथां हपलो, पीउ ऐं ॿिनि पुटनि समेत 5 ॼणा क़तल। बढाणी धुर जे हथियारबंदनि जो ॻोठ इम्तियाज़ शर मथां हमलो, हथियारनि जा मुंह खोले छॾिया। रॉकेट लॉन्चरनि सां हमले में अब्दुल ख़ालिक शर, संदसि ॿ पुट ख़ालिद राजा शर, भाउ अब्दुल सत्तार शर ऐं ठरी बीरवा वासी मेहमान अब्दुल जब्बार शर मारिजी विया। केतिरनि ई कलाकनि बाद पुलिस पहुची लाश लखी गुलाम शाह अस्पताल मुंतक़िल कया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस चढ़ायूं। ॻोठ बेचांजी में बढाणियनि जे घरनि मथां ड्रोन ज़रिए माटर गोला फायर। बढाणी धुर जो नौजवान जवाद बढाणी मारिजी वियो। 3 औरतुनि लाल खातून बढाणी, जानल ऐं इरशाद बढाणी समेत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। धुरनि में हलंदड़ तकरार तां 18 ॼणा क़तल थी चुका। 18 नवंबर ते फ़ैसिले जी तारीख़ रखियल हुई। शेदादपुर जो उस्ताद जा कातिल अहलकार गिरफ़्तार न थिया। हाला क़ौमी शाहरा ते धरणो जारी। जाम अज़ीज़ जखरो जा वारिस ऐं उस्ताद वाक़े ते 4 ॾींहं खां सरापा एहतजाज बणियल। हाला क़ौमी शाहरा ते गुज़िरियल ॾींहं खां जारी एहतजाज सबबि गाॾियुनि जूं कतारूं। मक़तूल उस्ताद जूं वारिस औरतूं बोतलुनि में पेट्रोल खणी एहतजाज में शामिल। वारसनि जो चवणु आहे त उस्ताद जाम अज़ीज़ जखरो जे क़त्ल में मुलविस अहलकारनि खे बचायो पियो वञे। SHO गुलाम शबीर दिलवाणी ऐं अहलकारनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रहंदो।